सूरह अनकबूत रुकू नंबर 3। ऐं जिन अल्लाह जे आयतुनि ऐं संदसि मिलण जो इनकार कयो से मुंहिंजी बाझ खां नाउमीद थिया आहिनि ऐं उन्हनि लाइ ई ॾुखो ईंदड़ अज़ाब आहे। पोइ इब्राहीम जी क़ौम जी वरंदी हिन चवण खां सवाइ ॿी कान हुई त उनखे कुहो या उनखे साड़ियो। पोइ अल्लाह खेसि बाहि खां बचायो। बेशक हिन अहवाल में मञींदड़ क़ौम लाइ वॾियूं निशानियूं आहिनि। ऐं इब्राहीम चयो त अव्हां दुनिया जे हयाती में रुॻो पाण में दोस्तीअ जे करे अल्लाह खां सवाइ बुतनि खे इख़्तियार कयो आहे। वरी क़यामत जे ॾींहुं अव्हीं हिक ॿिए जो इनकार कंदव ऐं अव्हां मां हिकिड़ा ॿियनि ते लानत कंदा ऐं अव्हांजी जाइ दोज़ख आहे ऐं अव्हांजो को बि मददगार न आहे। पोइ इब्राहीम ते लूत ईमान आंदो ऐं इब्राहीम चयो त बेशक आउं पंहिंजे पालणहार ॾांहुं वतन छॾण वारो आहियां। बेशक उहो ग़ालिब हिकमत वारो आहे। ऐं उनखे इसहाक ऐं याकूब बख़्शियोसूं ऐं संदसि औलाद में पैगम्बरी ऐं किताब मुक़ररु कयोसूं ऐं खेसि दुनिया में संदसि अजुर ॾिनोसूं ऐं बेशक उहो आख़िरत में बि सालिहनि मां आहे। ऐं लूत खे पैगम्बर करे मोकिलियोसूं जॾहिं पंहिंजी क़ौम खे चयाईं त अव्हीं उहो बेहयाईअ जो कमु कंदा आहियो जो जहान वारनि मां कंहिं हिक बि अव्हां खां अॻु न कयो आहे। छा अव्हीं मुड़ुसनि ॾांहुं शहवत सां वेंदा आहियो ऐं वाट ते फुर कंदा आहियो ऐं पंहिंजनि मजलिसुनि में बद कम कंदा आहियो। पोइ संदसि क़ौम जी वरंदी हिन चवण खां सवाइ न हुई त जेकॾहिं सचनि मां आहीं त अल्लाह जो अज़ाब असां वटि आण। लूत चयो त ए मुंहिंजा पालणहार मूंखे फ़सादिन जी क़ौम ते मदद ॾे।